तव्हांखे इहो पैगाम ॾींदुमि त भाउ मुंहिंजा सिंधी भाइर तव्हां असांजा भाइर आहियो, पर ॻाल्हि इहा ई आहे त फ़नकार सुठे फ़नकारनि जी सपोर्ट कयो। जीअं अॾु फ़नकार अहिड़ा आया आहिनि त किथे चवंदा गाबी गाबी मूंखे चिराइनि था। हाणे हिन में मर्द बि ॻायो आहे, लेडीस बि ॻाई आहे, त हाणे इहो अहिड़ा इहे फ़नकार आहिनि। हाणे इन्हनि जी तव्हां सपोर्ट कयो। हा, तव्हां सपोर्ट कयो त मास्टर मंज़ूर मरूम जे पुट जी तव्हां सपोर्ट कयो, हुनखे फॉलोअर कयो, हुनखे कमेंट कयो, हुनखे वधि वधि सपोर्ट कयो। योग हिकु लतीम जो पुटु आहे जेके तो मथी पोस्ट में अची सघे, सुठी पोस्ट में अची सघे। हा, अहिड़नि फ़नकारनि जी तव्हां सपोर्ट कयो त जीअं किथे ग़रीब मिसकिन आहे। बाक़ी कुझु माण्हू फ़नकारनि खे ख़राबु था कनि, गाबी गाबी मूंखे चिराइनि था। हिन में लेडीस बि ॻाई आहे, मर्द बि ॻायो आहे। वरी कुझु ॾींहुं आवल की तो इहे हलो त सीने में सिधी गोली न हणाए पोइ चए जाए। त हाणे इहो बि हाणे गाना ॻाया हुआ अथनि त किथो तव्हां किन्हनि जी सपोर्ट था कयो, त तव्हां कयो त बहितरीनु फ़नकार जी प्यारे फ़नकार सिंध जे सुरी प्यारी आवाज़ सां ॻाईंदा मास्टर मंज़ूर मरूम जे पुट जी तव्हां सपोर्ट कयो। हथ ॿधी ॿाहियूं ॿधी तव्हांखे अर्ज़ु कंदुमि, हुननि जी सपोर्ट कयो।